सैलरी क्लास की बात हुई है, फ्रॉम माई पर्सपेक्टिव एंड प्राइम मिनिस्टर्स पर्सपेक्टिव, हमारी बहुत कोशिश थी कि जितनी हम रिलीफ तनख्वाहों और पेंशन के ताल्लुक है, जैसे डायरेक्ट लिंकेज विद इन्फ्लेशन, जो कुछ दे रही है, ये समझने की बात है, ये कर्जे ले, बिकॉज वी स्टार्ट विद द डेफिसिट, तो करने को तो हम कुछ भी कर सकते हैं, लेकिन जो चीज भी हम कर रहे हैं वो कर्जा लेके कर रहे हैं। ये किस किस्म की इकोनॉमिक्स है कि कर्जा तो मैं और भी ले सकता हूं, फिर आप ही मेरे से सवाल पूछेंगे कि आपके कर्जे बढ़ रहे हैं, तो जो चीज भी मैंने करनी है वो कर्जा लेके करनी है बिकॉज ऑफ दैट खसारा। वेदर इज मिनिस्टर्स, वेदर स्टेट मिनिस्टर्स, वेदर इज पार्लियामेंटेरियंस, उनकी सैलरीज को लास्ट टाइम इट हैपेंड वाज 2016 में, आज 2025 है। अगर आप हर साल कम से कम और कुछ नहीं तो थ्रू द साइकिल इन्फ्लेशन को अगर आप देखें 5, 5.5, 6%। वफ़ाक़ी हुकूमत घट में घट उजूरो न वधाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त पघारदार तबके खे हर मुमकिन रिलीफ ॾिनो, माली गुंजाइश मूजिबि रिलीफ ॾेई सघिजे थो। पेंशन ऐं पघारुनि खे महांगाई सां कढणो आहे। हर शइ कर्ज़ वठी कई पे वञे, कर्ज़ वठी हर कमु करणो आहे त खसारो ई थींदो। हर साल पार्लियामेंटेरियन जी पघारुनि में 5 या 5.5% इज़ाफ़ो थियणु घुरिजे। कुछ मुल्की ख़र्च ज़रूरत तहत वधाया। बजट में टैरिफ सुधारा कया विया आहिनि, जंहिंसां मुल्की शयूं ॿाहिरि मारण में इज़ाफ़ो थींदो। 4000 टैरिफ लाइन्स ते कस्टम्स ड्यूटी घटाई वई आहे। ज़रई शोबे में का बि इज़ाफ़ी टैक्स नाहे लॻाई वई। नंढनि आबादगारनि खे आसान किस्तुनि ते कर्ज़ ॾिनो वेंदो। सुधारा आणे मुल्क खे मुआशी तौरु अॻिते वधाए सघिजे थो। पीपुल्स पार्टी वफ़ाक़ी बजट में सोलर पैनल ते लागू कयल 18% टैक्स रद्द करे छॾी। शाज़िया मरी जो चवणु आहे त महांगी बिजली खां छुटकारे जो वाहिद ज़रियो सोलर पैनल हुयो, उहो बि अवाम खां परे कयो वियो आहे। पघारुनि ऐं पेंशन में इज़ाफ़ो मौजूदा महांगाई जी सूरतहाल में घटि आहे। हैदराबाद कराची मोटरवे लाइ 15 अरब रुपया रखी मज़ाक़ कई विया आहे। पेट्रोलियम शयुनि ते इज़ाफ़ी टैक्स सां बि महांगाई में वाध थींदी। पाकिस्तान जे सफ़ारती वफ़द जे सरबराह IPP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जंग कंहिं बि मसइले जो हल नाहे। अमन लाइ अमरीका भारत खे कन खां पकड़े ॻाल्हियुनि लाइ आणे त बि दुनिया जे मफ़ाद में हूंदो। कश्मीर ऐं पाणी समेत समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करे सघजनि था। भारत खां मुतालबो आहे त दहशतगर्दी खे हथियार तौरु इस्तेमालु करण वारी पॉलिसी ख़त्म करे। आलमी कानून मूजिबि भारत सिंध तास मुआहिदो हिकु तरफ़ो मुअतल नथो करे सघे। पाकिस्तान जो पाणी रोकण जी धमकी ते अमल जंग बराबरि आहे। पाकिस्तान कंहिं बि अगराई जी सूरत में पंहिंजो भरपूर दिफ़ा कंदो। ISIS Khorasan, perhaps one of the most active in trying to do external plots globally, to include against the homeland, through a phenomenal partnership with Pakistan, they have gone after ISIS Khorasan, killing dozens of them. Through a relationship we have with them, providing intelligence, they have captured at least 5 ISIS Khorasan high-value individuals. They extradited back Jafar, who was one of the key individuals behind the Abbey Gate bombing. And the first person he called, Chief of the Army Staff Munir, was me, and said, I've caught him, I'm willing to extradite him back to the United States. Please tell the Secretary of Defense and the President. अमरीका दहशतगर्दी खिलाफ जंग में पाकिस्तान के अहम भाईवार करार दे छॾियो। अमरीकी सेंट्रल कमांड जे सरबराह जनरल माइकल एरिक कॉरिला जो चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दी खिलाफ जंग में अहम भाईवार तौरु साम्हूं आयो आहे। पाकिस्तान जे सहकार सां दाइश खुरासान जे दहशतगर्दनि खे मारियो गिरफ़्तार कयो वियो। ईअं महसूस थिए थो त दाइश खुरासान कमज़ोर थी चुकी आहे ऐं संदसि सरगर्मियुनि में घटिताई आई आहे, जंहिंजो बुनियादी सबब खेनि पहुचंदड़ वॾो नुक़सान आहे। खेनि पाकिस्तान ऐं भारत सां लाॻापा क़ाइमु रखणा पवंदा।
पाकिस्तान भारतीय परॾेही वज़ीर जा बयान गैर ज़िम्मेवाराना करार ॾेई रद्द करे छॾिया। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त भारत जहिड़े ॾियारण खां सवाइ पासो करे भारत मुसलसल कूड़ा मौक़िफ़ ठाहिण में मसरूफ़ आहे। पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाए भारत पंहिंजूं नाकामियूं लिकाए नथो सघे। भारत खे पंहिंजी सरहद पार दहशतगर्दी ते गौर करणु घुर्जे। पाकिस्तान अमुन ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारी ते यकीन रखे थो। President Trump, in each step that he takes, it's made to solve generational differences between countries, generational war. So it shouldn't surprise anyone that he'd want to manage something like that. He seems very much to be, and not just seems, but he has been the only one to bring certain people to the table to have conversations that nobody thought was possible. अमरीकी सदर ट्रंप पंहिंजे दौर में कश्मीर मसइलो हल करे सघंदो। पाकिस्तानी सफ़ारती वफ़द जे सियासी मामलनि बाबति अंडर सेक्रेटरी एल्सियन हुकर सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में एल्सियन हुकर पाकिस्तान ऐं भारत विच में जारी जंगबंदी बाबति अमरीकी हिमायत जो वर्जा कयो। सदर ट्रंप जो हर क़दम नस्लुनि विच में जंग ऐं नस्लुनि विच में जारी इख़्तिलाफ़नि खे ख़तमु करण बाबति आहे। अमरीकी परॾे खाते जी तर्जुमान टेमी ब्रूस जो पाकिस्तानी सफ़ारती वफ़द जे अमरीकी दौरे ते रद्द अमल। अमरीका चीन विच में टैरिफ मुआहिदो तय थी वियो। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त लंडन में आला अख़्तियारनि विच में ॿिनि ॾींहनि जी ॻाल्हियुनि बाद चीन सां टैरिफ मुआहिदो तय थियो। अमरीका मजमूई तौर 55% टैरिफ हासिल करे रहियो आहे। चीन जो टैरिफ 10% मिली रहियो आहे। चीन मैग्नेट्स ऐं ज़रूरी नायाब मादनियात अमरीका खे फ़राहम कंदो। चीनी शागिर्द अमरीकी कॉलेजनि में पंहिंजी जाइ वठी सघंदा। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे गॾियल अरब इमारातुनि जे दौरे ते रवानो थींदो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर-ए-आज़म सां गॾु आला सतही वफ़द बि UAE वेंदो। वज़ीर-ए-आज़म जे इमाराती सदर मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां मुलाक़ात थींदी। मुलाक़ात में बितरफ़े इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि बाबति ॻाल्हियूं थींदियूं। गवर्नर KP फैसल करीम कुंडी जो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत सूबो दहशतगर्दनि हवाले करे छॾियो। सूबाई हुकूमत जो ध्यानु रुगो फुरलुट ते आहे। अमन अमान जी सूरतहाल बहितर न थी रही आहे। मरहूम सेनेटर अब्बास आफरीदी जी सियासी ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी पारां मलीर जेल मां भॼी वियल कैदियुनि जे तकरारी अंग जो नोटिस। भॼी वियल कैदियुनि जा दुरुस्त अंग अखर न ॿुधाइण ते अॻूणनि जेल अहलकारनि खे छंड। वॾे वज़ीर खे ज़िम्मेवार ऑफिसरनि ख़िलाफ़ वधीक खातेवार कार्रवाई जी सिफ़ारिश। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त पार्टी क़यादत जी हिदायत आहे त कैदियुनि खे हर तरह जी सहूलियत ॾिनी वञे। कैदियुनि ऐं मुलाक़ात कंदड़नि खां रिश्वत वारो अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध हुकूमत तरफ़ां ईंदड़ माली साल में वधीक बसियुनि जी ख़रीदारी EV टैक्सियुनि ऐं स्कूटरनि लाइ बजट रखण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध हुकूमत माहौलियाती लिहाज़ सां जदीद पब्लिक ट्रांसपोर्ट सिस्टम क़ाइमु करण लाइ पुरज़म आहे। कराची जे शहरनि लाइ डबल डेकर बसियूं बि आणे रहिया आहिनि। कराची लाइ वधीक बसियूं जल्द पहुचण जी उमेद आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट नई तारीख़ लिखी छॾी। 100 इंडेक्स 1,24,000 पॉइंट्स जी हद पार करे वई। कारोबारी हफ़्ते जे 3 ॾींहं ते कारोबार जी शुरूआत स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी ॾिसण में आई। सऊदी अरब मां पाकिस्तानी हाजी सगोरनि जी वापसी जो सिलसिलो शुरू। पहिरीं हज उॾाम PK 732 जिदा मां 340 हाजी सगोरा खणी इस्लामाबाद पहुची वई। एयरपोर्ट ते पार्लियामानी मामलनि बारे वज़ीर तारिक फज़ल चौधरी ॿियनि हाजी सगोरनि जो आदरभाह कयो। पोस्ट हज ऑपरेशन 10 जुलाई ताईं जारी रहंदो।
सिंध ऐं बलोचिस्तान डोगुणो सेक्रेटरी KB रिंद 74 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मरहूम जी जनाज़े निमाज़ तदवीन खडर वेझो ॻोठ में कई वेंदी। कानपुर में पुलिस मुक़ाबले में 2 ॼणनि जे मारजण वारे मामले जी जांच लाइ कमेटी क़ाइम। IG सिंध गुलाम नबी मेमण अदालत जे हुक्म ते SSP समूला सुमरो जी अॻवानी में कमेटी क़ाइम करे छॾी। कमेटी मामले जी जांच करे 10 ॾींहनि में रिपोर्ट पेश कंदी। दादू खैरपुर ऐं सांगड़ में गैर हाज़िर रहण ऐं गफ़लत सबब 10 अहलकार नौकरियूं विञाए वेठा। SSP खैरपुर बबरलोई में गफ़लत करण ते 5 पुलिस अहलकारनि खे बरतरफ़ करे छॾियो। दादू में गैर हाज़िर रहण ते 4 अहलकार नौकरी विञाए वेठा। बरतरफ़ कयलनि में ज़ाहिद लुंड, ख़ादिम शेख ऐं कामरान सियाल शामिल। शहदादपुर में ॾोहारनि सां राब्ते में रहण गैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलविस हुजण ते 1 अहलकार बरतरफ़। SSP सांगड़ अहलकार शाहनवाज़ बागराणीअ खे बरतरफ़ करे छॾियो। थुल जी अदालत मां पेशी ते आयल क़त्ल केस जो जवाबदार पुलिस वैन मां फरार। साईंदाद मंगलाणी वैन मां ट्रपो ॾेई मोटरसाइकिल ते चढ़ी फरार थी वियो। केस जे फरियादी जो चवणु आहे त क़त्ल केस जो जवाबदार वैन मां लही फरार थी वियो। पुलिस ॾिसंदी रही। घोटकी वेझो 15 ॾींहं अॻवा थियल कादरपुर वासी 2 भाइर बाज़ियाब। कचो गुंडी 2 थाणे जी हद मां पुलिस पारां मुराद ऐं कासिम भुट्टो खे बाज़ियाब कराइण जी दावा। कोटडीजी वेझो ॻोठ मुराद गोपांग में हथियारबंदनि जो घर ते हमिलो। ज़ाल मुड़ुस क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी मीर मोहम्मद ऐं संदसि घरवारी फौजिया गोपांग खे क़तल करे छॾियो। मिठी जे ॻोठ सघरोड़ जुणेजा में नींगर पाणी जे तलाउ में ॿुॾी फ़ौज। 7 वरहनि जो मासूम जुणे जो वाटर सप्लाई में ॿुॾी फ़ौत थी वियो। घर में कोहराम। ICC T20 रैंकिंग जारी करे छॾी। को बि पाकिस्तान क्रिकेटर टॉप 10 में जगह न ठाहे सघियो। बैटर्स में ऑस्ट्रेलिया जो ट्रियो सेड ऐं बॉलर्स में न्यूज़ीलैंड जो जेकब डफी पहिरीं पोज़ीशन ते मौजूदु।